पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अॼु बेहतरीन अपडेट तव्हां सां मां शेयर कंदुसि। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं न जेको आहे हाणे सिकू जे लाइ मुसीबत थी वई आहे त रुंडे वारा ऐं सभई गॾिजी करे छोकिरी वठणु आया आहिनि ऐं रुंडो पंहिंजे पेरनि तां फिरी वियो। अहिड़े हिसाब सां छा निकाह सिकू जो थी वेंदो। जी हाँ दोस्तों, अकबर ख़ान पूरी कोशिशि कंदो त इन्हनि जो निकाह कराए पोइ छॾियां, छो त छोकिरी बि पंहिंजे पीउ सां नथी वञणु चाहे रुंडे सां, चवे थी पोइ पहिरियों मूंखे निकाह कयो। लेकिन हिते रुंडो हेठियूं मथियां हणी करे उन खे चवंदो हल तुंहिंजो निकाह होॾे था कयूं। हिते हिकिड़ी ज़बरदस्त गेम बची वई आहे। हाणे सिकू जो अगरि निकाह न थियो त सिकू जी भेण तूं ई हुनजे हथनि मां वई आहे त हीअ यार बि सिकू जे हथनि मां वेंदी। बहरहाल ईअं कोन्ह थींदो, सिकू जो निकाह ज़रूरु थींदो इन छोकिरी सां। पोइ जेको आहे सांवल जीअं वेठो आहे पंहिंजे सौट खे चए थो तोखे ॿ परणाईंदुमि, उहो ख़्वाबु हुननि जो चिकनाचूर थी वेंदो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां असांखे ॿिए वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।